अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां है नौशीन भट्टी। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी आदमशुमारी ते तहफ़्फ़ुज़ात ज़ाहिर करे छॾिया। बोर्ड मुतरसा कयल वादा वफ़ा न थियण था वफ़ाक़ी वज़ारतूं छॾण जो चेताव। वज़ीर आला हाउस में सिंध जे बरसात मुतासिर आबादगारनि में कणक जी पोख फ़ी एकड़ ते ॿिज सब्सिडी स्कीम हेठि 5000 रुपया वराइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां वज़ीर आज़म खे इशारो ॾिनो वियो आहे त जेकॾहिं सिंध में बोर्ड मुतासिर आबादगारनि सां वफ़ाक़ पारां कयल वादा पूरा न कया विया त असां वफ़ाक़ी वज़ारतूं छॾे ॾींदासीं। पीपी चेयरमैन ऐं परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कंप्यूटर जो बटन दबाए ॿिज जे सब्सिडी प्रोग्राम जो इफ़्तिताह करे छॾियो, जंहिंसां 12 एकड़ ताईं ज़रई ज़मीन रखंदड़ नंढड़नि आबादगारनि हारनि में 5000 रुपया फ़ी एकड़ विराइण वारे अमल जी शुरूआत थी वई आहे। सिंध हुकूमत सब्सिडी खे अदायगी लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे 8.39 अरबन रुपया मुंतक़िल करे छॾिया आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां बोर्ड मुतासिर आबादगारनि जी माली साकार जे जेके वाइदा कया हुआ इहे अञा ताईं पूरा नाहिनि थी सघिया। इहे वादा वफ़ा न थियण जी सूरत में असां लाइ वफ़ाक़ी वज़ारतूं रखणु ॾुखियो बणिजी वेंदो। असांखे उमेद आहे त वज़ीर आज़म पारां असांजी शिकायतुनि जो इज़ालो कयो वेंदो। वफ़ाक़ी ॿिज ते अधु 50% सब्सिडी भरण वारो पंहिंजो वादो पूरो करे 4.7 अरब ॾियणा पवंदा। आऊं काबीना ऐं क़ौमी असेंबली में इहो मामिलो उथारींदसि। हिन चयो त सिंध जे वॾे वज़ीर शुमारियात खाते खे पंहिंजा एतिराज़ उमाणिया आहिनि त पीपल्स पार्टी खे डिजिटल सेंसस क़बूल नाहे। हिन चयो त आउं वफ़ाक़ सां ॻाल्हाईंदुसि ऐं डिजिटल आदमशुमारी में बेज़ाब्तियूं थियूं त न मञींदासीं। हिन चयो त असां अॻु बि शिकायत कंदा रहिया आहियूं त सूबनि खे NFC अवॉर्ड तहत हक़ नथा मिलनि।